इलाइक़ी भरिसां कोट सब्ज़ल पुलिस ॾोहारियुनि में मुबैना मुक़ाबलो इंडड़ गेग जा ॿ ॾोहारी मारजण जी दावा। पुलिस मौसम धाड़ेल सगीर शाह ऐं नोमान शाह खे अगवा करे वञी रहिया हुआ त इतला ते पुलिस पहुची ॾोहारियुनि सां मुक़ाबलो कयो। फायरिंग में 2 हथियारबंद नज़ीर चांग ऐं ॼाम खान चासड़ मारिजी विया। धाड़ेल यरकमालिन मां सगीर शाह खे छॾे नोमान शाह खे अगवा करे फरार थी विया। इलाइक़े में 6 ॼणनि खे 2 ॾींहं अॻु गिरफ़्तार करण बाद ॿिनि ॼणनि खे मुक़ाबलो ॼाणाए मारण जा चोबोल। ऑस्ट्रेलिया पाकिस्तान के टेस्ट सीरीज में व्हाइट वॉश करे छॾियो। सिडनी टेस्ट जे आख़िरी मैच में क़ौमी टीम खे 8 विकेटनि तां शिकस्त ॾेई 3 मैचनि जी सीरीज खटे वरिती। पाकिस्तान मेलबर्न टेस्ट 79 रन्सनि ऐं पर्थ टेस्ट 360 रन्सनि जी वॾे मार्जन सां हाराई हुई। गज़ा ते इसराइली हमलनि के 3 महीना मुकम्मल थी विया। हमास जो चवणु आहे त इसराइली फ़ौज 1876 हमला कया। शहीद ऐं गुम थियल फ़लस्तीनियुनि जो अंग 29,438 आहे। इसराइली हमलनि में 9,703 ऐं 12,6,830 औरतूं बि शहीद थियूं। 3 अस्पतालनि खे मुकम्मल तौर ते गैर फ़ाल बणाए वियो। क़दीमी आसारनि जा 200 बाग बि इसराइली हमलनि जो निशानो बणिजी विया। मटियारी वेझो क़ौमी शहर ते कोच जी कार में टक्कर बाद बस बिजली जे थंबे सां टकराइजी वई। बस खे बाहि लॻण सबबि 2 ॼणा ज़ख़्मी थी विया, अस्पताल मुंतक़िल।